अस्सलामुअलैकुम नाज़रीन। हर शख़्स हिकु कहाणीअ जे नए एपिसोड में ख़ुशामदीद तव्हांखे कयां थो। सो असां अॼु माशाल्लाह सिंध जी तमामु बहितरीन पर्सनैलिटी सां वेठा आहियूं। अवामी जमहूरी पार्टी जा मेंबर बि आहिनि ऐं उनखां अलावा असांजा जेके बि नौजवान आहिनि उन्हनि खे हमेशह गाइड करण लाइ तयारु हूंदा आहिनि। सो हरीफ़ ख़ान चांडियो साहब, सर तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। महिरबानी महिरबानी समर वसीम। अच्छा सर, जीअं अॼुकल्ह तव्हां ॾिसी रहिया आहियो त सिंध में पाणी जो घणो मसइलो हली रहियो आहे। जेके बि असांजूं पार्टीज़ आहिनि उहे सभु अलॻि अलॻि पंहिंजे पंहिंजे कारकुननि सां निकितल आहिनि, पाणी जे लाइ आवाज़ थियूं उथारनि। हाणे जीअं रिसेंटली PTI बि आई हुई सिंध में, उहा बि क़ौम परस्त पार्टियूं आहिनि, उन्हनि जो सपोर्ट पई वठणु चाहे ऐं वापसि वञी हुननि बि पाणी जे हक़ में ॻाल्हायो। सो इन ते तव्हांजो छा मौक़िफ़ आहे, तव्हां छा चवणु चाहींदव? मुंहिंजे ख़्याल में त सिंधु दरिया जे बचाइण जे लाइ जेको तहरीक आहे, जिदोजहद हले पई, मुज़ाहिरा थियनि पिया। हुन में हिन वक़्तु नौजवान वकील, शागिर्द, औरतूं, मज़दूर, हारी, जी। शहरी, शहर में रहंदड़ सभु इंसान, ॿार बच्चा, ॿुढा सभु शामिल थी विया आहिनि। सिंधु दरिया सां ही पहिरियों दफ़ो धाड़ो न पियो लॻे, पर ही पाकिस्तान ठहण खां वठी मुस्तक़िल ॼण ताईं सिंधु दरिया सां ज़्यादती थींदी रही आहे। बहरहाल ख़ासि करे 1960 खां पोइ पाकिस्तान जे अंदरि जॾहिं 1960 में सिंधुतास मुआहिदो थियो ऐं पंजाब पंहिंजा 3 दरिया खपाया, उन खां पोइ ॼण त मुस्तक़िल डेम ठाहिण ऐं सिंधु दरिया मां केनाल कढी सिंधु दरिया खे सुकाइण जी कोशिश थींदी रही आहे। जी। उन साज़िश में परावन सां गॾु पंहिंजा बि शामिल रहिया आहिनि। मिसाल तौरु ज़ुल्फ़िकार अली भुट्टे पंहिंजे इक़्तिदार जे दौरान 2 कैनाल, चश्मा झेलम कैनाल कढियो हुई ऐं उन में तय थियो त उन कैनाल जो पाणी सिर्फ़ु जॾहिं इज़ाफ़ी पाणी ईंदो, फिलट कैनाल हूंदी, जॾहिं बारिशूं बरसातूं पवंदियूं त वाधू पाणी खणंदा, पर मुस्तक़िल ॼण त उहो 12 ई महीना उन मां पाणी खणंदा रहनि था, पंहिंजी हिकटी क़ाइमु रखंदे अञा बि अॻिते मुस्तक़िल ॼण ताईं साज़िशूं कंदे पाणी खणंदो रहियो आहे। ऐं सिंध में उन जॾहिं त 60 जे ॾहाके जी ॻाल्हि आहे, ताज़ो जामी चांडिया साहिब सिंध जो दानश्वर आहे, उन इंटरव्यू ॾिनो त 60 में पंजाब जी जेका आबादी आहे, पंजाब जी जेका ज़मीन आहे, उनजी उपत थींदी तक़रीबन 2.25 करोड़, ऐं सिंध जी जेका ज़मीन जेका ज़राअत जे लाइक़ु हुई, जंहिंमें ज़राअत थींदी हुई, उपत थींदी हुई, उहा हुई 1 करोड़ 35 लख। ऐं हाणे जॾहिं अंग अखर आया आहिनि त पंजाब जी जेका हिन वक़्तु ज़मीन आबाद थिए पई उहा 4.25 करोड़ आहे, ऐं सिंध जी हिन वक़्तु जेका ज़मीन आबाद थिए थी उहा 72 लख आहे। हम्म। त इहे अंग अखर ॿुधाइनि था त इहा ज़्यादती आहे। पंजाब जो जेको हिकु दानश्वर आहे असांजो डॉक्टर हसन अब्बास, उहो चवे थो त ही जेके नए सिर कैनाल कढनि था रेगिस्तान खे आबाद करण जे लाइ, मां चोलिस्तान कैनाल मां जेके रेगिस्तान खे आबाद 60 लख एकड़ ज़मीन जी आबाद कंदा, जेकॾहिं 60 लख ज़मीन आबाद करण लाइ ही कैनाल कढनि पिया त उहे 60 लख आबाद त उते थींदा, पर सिंध त रेगिस्तान थी वेंदी। इहे बिल्कुलु। 72 लख जेका एकड़ ज़मीन आबाद थिए पई उहा बि कोन थींदी आबाद। त इन तरह सां ॼण त 7 करोड़ सिंध जे माण्हुनि जो क़त्ल पिया कनि, मुआशी क़त्ल, ज़रई क़त्ल, इंसानी क़त्ल, इहे हिकिड़ा ॾोह ऐं जुर्म आहिनि जिन जी केॾी सज़ा आहे उहा त शायदि हिननि खे ख़बर ई न आहे। सो इन तरह सां सिंधु दरिया बचायो तहरीक में 11 सियासी पार्टियूं आहिनि, PTI बि उनजो हिसो आहे, जंहिंजो हिन वक़्तु कन्वीनर साईं ज़ैन शाह आहे जेको SUP जो सरबराह आहे। अवामी जमहूरी पार्टी, क़ौमी अवामी तहरीक, GS सिंध महाज, जमायत इस्लामी, फंक्शनल मुस्लिम लीग, PTI, इहे उनजो हिसो आहिनि। JUI बि कुझु अर्सो असांजी मेंबर हुई। सिंध तरक़ी पसंद पार्टी, अवामी तहरीक, या इन खां अलावा GS सिंध क़ौमी महाज आरी सर ग्रुप आहे, GS सिंध क़ौमी महाज बशीर ख़ान ग्रुप आहे, GS सिंध क़ौमी महाज जा जेके बि ग्रुप आहिनि, इहे सिंध जे अंदरि हारियुनि जूं आबादगारनि जूं जेके जमायतूं आहिनि उहे सभु हिन में जदोजहद में शामिल आहिनि। हीअ ॻाल्हि बि तव्हां सां शेयर कयां त सिंध जे शहरी आबादी, मिसाल तौरु कराची जी आबादी हिन वक़्तु 2.5 करोड़ आहे, जी। ऐं सिंधु दरिया मां जामशोरे खां कराची वार निकिरे थो, जेको अची किंजर में पवे थो, उन मां 650 गैलन पाणी जेको कराची खे घुर्ज में आहे, उन मां 550 गैलन त सिंधु दरिया जो पाणी किंजर खां सिंधु दरिया मां अची कराची खे मिले थो, जंहिं मां कराची जा माण्हू पाणी पीअनि था, जंहिं ते हुननि जो गुज़र सफ़र जो वसीलो बि आहे। इंडस्ट्री खे बि पाणी खपे थो, शहर जे माण्हुनि खे पाणी पीअण लाइ खपे थो।
100 गैलन सिर्फ़ कराची खे हब डैम मां मिले थो, बाक़ी 550 गैलन पाणी त सिंधु दरिया जो आहे। जेकॾहिं इहो पाणी न मिलियो त कराची जो हशर कहिड़ो थींदो? हैदराबाद शहर त आहे ई दरिया जे कप ते, उन्हनि खे जेकॾहिं इहो पाणी न मिलंदो त पोइ उहे कीअं गुज़ारो कंदा? ईअं जेकॾहिं कराची खां वठी कश्मीर ताईं ऐं हेॾां कारूंजर खां वठी काछे ताईं, केटी बंदर खां वठी कमूशही ताईं, इहे जेके सिंध जी हेॾी वॾी आबादी आहे जंहिंमें 7 करोड़ माण्हू रहनि था, उन्हनि जो ज़रई जेको वॾे में वॾो मुआश जो ज़रियो आहे उहो ज़राअत आहे। पाणी न हूंदो ज़राअत न थींदी, असांजी माहौलियात तबाह थींदी। असांजो डेल्टा जेको इंटरनेशनल उसूल आहे त पुछड़ी ते टेल ते वेठल माण्हू दरिया जा मालिक थींदा आहिनि, उहो आलमी उसूल मुताबिक़ डेल्टा खे पाणी ॾियणो आहे, उहो बि पाणी हिननि बंदि करे छॾियो आहे। हींअर 30 लख एकड़ ज़मीन छटे बदीन जी ऐं सुजावल जी समुंड पाए वियो आहे, समुंड गिड़काए वियो आहे, खाई वियो आहे। छो त सिंधु दरिया जो मिठो पाणी समुंड में नथो पए जी। त उनखे रोकींदो केरु? टिमर जा ॿेला ख़तम थी विया, मच्छी जो नस्ल तबाह थी वियो, पलो कोन थो थिए, ऐं असांजी ॿिलण जेका तबाह पई थिए, ईअं इंसानी जीवत जेका आहे उहा सॼी इंसान तबाह पियो थिए। गुज़र जा वसीला घटिजी विया आहिनि, बेरोज़गारी महांगाई थी वई आहे। इन जे करे माण्हू ख़ुदकुशियूं पिया कनि। हीउ पाकिस्तान असां इन लाइ न ठाहियो त को हीउ असांखे पाणी बि खसींदा ऐं असांखे जमहूरियत बि न ॾींदा, असांजे आवाज़ खे दॿाईंदा। हीउ 7 करोड़ माण्हुनि जे क़त्ल जो मनसूबो आहे ऐं 6 केनाल उहो पंजाब खे आबाद करण जे लाइ आहिनि, सिंध खे बंजर करण लाइ आहिनि। उन करे सिंध जो गॾियल आवाज़ आहे, सिंध जे शऊर जो गॾियल जिदोजहद आहे, जंहिंमें सभ खां वधीक नारा लॻनि पिया त पाणी ख़ातिर जहिड़ो आहे, दरिया ख़ातिर जहिड़ो आहे, पंजाब तोसां जहिड़ो आहे। इन करे पंजाब खां जेकॾहिं सिंधु दरिया मथां अचे थो ऐं उन जा रस्ते में केनाल कढी बंद ॿधी पाणी बंदि कंदा त पोइ सिंध मां गैस वञे थी, सिंध मां कोयलो वञे थो, सिंध मां पेट्रोल वञे थो, सिंध जे अंदरि बंदरगाह आहे। त पोइ सिंध जा माण्हू जॾहिं जज़्बात में आया, कावड़ में आया, त सुॾकी सुॾकी मरण या रोज़ रोज़ जे मरण खां बहितर आहे त ट्रेनुनि जे अॻियां वेही रहंदा, रोड रस्ता बंदि करे छॾींदा, त पोइ पंजाब ऐं इन्हनि जो कहिड़ो असरु थींदो? इन ते बि गौर करणु खपे। सिंध जे माण्हुनि खे मजबूर न कयो वञे त उहे पंहिंजे दरिया खे बचाइण लाइ जिदोजहद जे आख़िरी ताईं वञनि ऐं पुरअमन तरीक़नि खे छॾे वञनि, या आचार हथनि में खणनि, या ॿियनि पर KPK वांगुरु या बलूचिस्तान वांगुरु, या जेके माण्हू ख़ुदकुश बमबार थियनि था, इन हद ताईं सिंध जे माण्हुनि खे वञण ते मजबूर न कयो वञे। सिंध जो माण्हू पुरअमन तरीक़े सां पंजाब जा रस्ता बंदि करे उनखे मजबूर कंदो। पीपल्स पार्टी नून लीग खे ऐं ग्रीन इनिशिएटिव जे नाले में जेके ज़मीनूं खणनि था उन्हनि खे बि त उहे सिंध जी ज़मीनुनि जी वाधार बंदि कनि ऐं दरिया ते धाड़ो हणणु बंदि कनि ऐं हिन तहरीक जो नोटिस वठी फौरी तौर ते जेको ऑर्डिनेंस कैनाल कढण जो उहो वापसि वठनि। जेकॾहिं अप्रैल ऐं मई में उहो ऑर्डिनेंस वापसि न वरितो वियो त पोइ सिंध जा माण्हू हड़तालूं करण ते ऐं रोड रस्ता बंदि करण ते मजबूर थींदा। अच्छा सर, लेकिन पीपल्स पार्टी वारा त चवनि था त हुननि इहा को साइन कई न। कुझु ॾींहं पहिरियों मां जेको सिंध जो वज़ीर आला आहे, मां उनजो बयानु पियो ॿुधां त हुन चयो त अहिड़ो को असां साइन कॉन्ट्रैक्ट कयो ई न आहे, केनाल वग़ैरह ठहनि ई नथा। सो हुननि जो इहो मौक़िफ़ आहे, ऐं जेके बि असांजूं कॉमपर्स पार्टियूं उहे सभु चवनि थियूं त इहो ठही रहियो आहे। सो इन में बकोल तव्हांखे छा थो लॻे त हू इन ॻाल्हि ते सही आहिनि या इहो जेको अंदरूनी कमु थी वियो आहे? मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी जे माण्हुनि खे सिंध जे माण्हुनि सां कूड़ ॻाल्हाइण जी ज़रूरत कान्हे ऐं सदर ज़रदारी ग्रीन इनिशिएटिव जे नाले में जेके ऑफिसूं ठाही वियूं आहिनि उन्हनि मीटिंगुनि में वेठो आहे, उन ऑर्डिनेंस ते सही बि कई आहे जंहिंजे थ्रू केनाल कढनि पिया ऐं सिंध जे माण्हुनि ऐं पाकिस्तान जे मीडिया उहा ॾेखारी आहे त केनालनि ते कमु थिए पियो, उन साइडुनि ते कमु थिए पियो। हीअ असेंबली में ग़लति पिया बयानी कनि, ग़लति ॻाल्हि पिया कनि, पर जेकॾहिं ग़लति ॻाल्हि कॉन्फ्रेंस ग़लति इल्ज़ाम पिया आणनि त पोइ हिननि इहा सिंध असेंबली में करारदाद छो पास कई आहे त केनाल न ठाहिया वञे? तो उनजे करे हीअ डबल स्टैंडर्ड वारी पॉलिसी आहे। हीअ मरणो बि खाइनि था, परणो बि खाइनि था ऐं चोर सां बि गॾु साध सां बि गॾु आहिनि। इहा पॉलिसी न हलंदी। या सिंध सां बीहनि, सिंधु दरिया सां बीहनि, पाकिस्तान जी जमहूरियत सां बीहनि, पाकिस्तान जे तरक़ी पसंद रोशन खाल प्रोग्रेस माण्हुनि सां गॾु बीहनि, या सिधो सऊं एस्टेब्लिशमेंट सां गॾिजी बीहे ही सिंध जी तबाही ते जीअं सही कई अथनि उन ते क़ाइमु रहनि। हिकिड़े पासे हिननि खे अचिणो पवंदो
ऐं सिंध जा माण्हू ऐं पाकिस्तान जा माण्हू उन्हनि खे मजबूर कंदा नून लीग खे ऐं पीपल्स पार्टी खे, त हू जंहिं तरीक़े सां केनाल ठाहिण वञनि पिया, जंहिं ते उन्हनि पैसा रखिया आहिनि, जंहिंजे लाइ हू आलमी इदारनि खां फंड्स वठनि पिया, उहे ॻाल्हियूं नाकाम थींदियूं ऐं हिननि नून लीग ऐं पीपल्स पार्टी ऐं इस्टेब्लिशमेंट खे इहा ॻाल्हि जेकॾहिं सम्झनि था, हीउ जेको नारो सिंध में लॻे पियो थो त वफ़ाक़ वाज़ह कर ऐलान कैनाल खपे या पाकिस्तान, शहबाज वाज़ह कर ऐलान पाकिस्तान खपे या कैनाल, ज़रदारी वाज़ह कर ऐलान पाकिस्तान खपे या कैनाल, इहो नारो न आहे पर इहा तहरीक आहे, इहो जिदोजहद आहे, इन लाइ जहिड़ो बि थींदो। उन करे ही वाॻू वारा ॻोड़ा ॻाइण जे बजाए नून लीग ऐं पीपल्स पार्टी हुकूमतुनि खे जेके हिक ॿिए जे सहारे ते हलनि था, तव्हांखे ॿुधायां त वफ़ाक़ी हुकूमत जी ठिकरी ते पाड़ आहे, पीपल्स पार्टी जे करे ई वफ़ाक़ी हुकूमत हले थी। सिंध जी हुकूमत पीपी वटि आहे, बलूचिस्तान जी हुकूमत पीपल्स पार्टी वटि आहे, मुल्क जी सदारत पीपल्स पार्टी वटि आहे, पंजाब जो गवर्नर पीपल्स पार्टी वटि आहे ऐं केपीके जो गवर्नर पीपल्स पार्टी वटि आहे। जेकॾहिं तव्हां सच आहियो त पोइ इन्हनि तां इस्तीफ़ाऊं ॾियो, ही ऐलान कनि त वफ़ाक़ी हुकूमत जो असां हिसो नथा रहूं, त शहबाज शरीफ़ खे ताक़त ई न आहे त हू इहो ऑर्डिनेंस वापसि न वठे। त ही जेसि ताईं सिधा न थींदा त हिननि ते बि इहे सिंध जे माण्हुनि जे तरफ़ां जेके लानतूं मलामतूं पवनि थियूं उहे जाइज़ आहिनि। पीपल्स पार्टी पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां अलॻि दिगी जो ऐलान करे या सिंध जे माण्हुनि सां एहतिजाजनि में शामिलु थिए। ऐं सिंध जे माण्हुनि अॻु में बि इहे तहरीकूं हलायूं हुयूं। जॾहिं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत कालाबाग डैम ठाहिण जो ऐलान कयो त सिंध ऐं पाकिस्तान जे जमहूरियत पसंद माण्हू गॾिजी हिकु ॾींहं ते होॾां अटक पुल ते ख़ान वली ख़ान अवामी नेशनल पार्टी धरणो वियूं, हेॾां कमू शहीद ते सिंध जे वतन दोस्त क़ौम परस्त ऐं प्रोग्रेसिव तंज़ीमुनि सां गॾु बेनज़ीर खे बि अची वेहणो पियो धरणे में। तॾहिं ई नवाज़ शरीफ़ उहो ऐलान वापसि वरितो। हाणे बि इन क़िस्म जूं हालतूं जुड़नि थियूं, पीपल्स पार्टी असांजे धरणनि में शामिलु थियण ते मजबूर कंदासीं, जे न बीठी त गद्दार सॾिया वेंदा, जीअं चनेसर बाबू नाउमल या अयूब कुड़ो गद्दार लिखिया विया। ऐं ईअं ई जेकॾहिं पीपल्स पार्टी जी मौजूदा क़यादत ज़रदारी ऐं उन सां गॾु उन्हनि जी रिजीम जेकॾहिं सिंधू दरिया जे धाड़े में शहबाज शरीफ़ ऐं इस्टेब्लिशमेंट सां गॾु बीठी त ही नवां गद्दार हूंदा ऐं गद्दारनि ते लानतूं ऐं मलामतूं वसंदियूं। ऐं सिंध जो माण्हू सम्झे थो त सिंध जो माण्हू पंहिंजे तहरीकुनि जे ज़रिए इन क़िस्म जे फ़ैसिलनि खे रोकण में कामयाबु वियो आहे ऐं इनशाला सिंधू दरिया खे बचाइण जी जिदोजहद कामयाबु थींदी। इंशाल्लाह। सो हाणे अगरि जे पीपल्स पार्टी तव्हां जेके बि क़ौम परस्त पार्टियूं आहिनि या जेके बि लीडरान आहिनि उन्हनि खे रीच आउट करे ऐं चवे अचो सभु हिकिड़ी टेबल ते था वेहूं ऐं मिली करे आवाज़ था उथारियूं या मिली करे सिंध खे असां तरक़ी था ॾियारियूं, त तव्हांखे लॻे थो त जेके असांजा जेके बि लीडर आहिनि या क़ौम परस्त पार्टियूं आहिनि उहे उन्हनि सां वेहण लाइ तयारु थींदियूं? ॾिसो, ही त जिदोजहद असां करियूं पिया न, जी सिंध जे वतन दोस्त ऐं तरक़ी पसंद ऐं क़ौम परस्त सियासी जमायतूं एहतिजाज में आहिनि। जी पीपल्स पार्टी जे सची आहे, ईमानदार आहे, त उन्हनि खे इहो अख़्तियार त आहे, प्रेसिडेंट खे अख़्तियार आहे ऑर्डिनेंस उन जारी कयो ऑर्डिनेंस वापसि वठनि। सिंध असेंबली मां करारदाद पास करण जो ड्रामे जी ज़रूरत बि कान्हे, या इहे बयान ॾियण जी बि हिननि खे कहिड़ी ज़रूरत आहे त कैनाल ठाहिण न ॾींदासीं क़ौम परस्त इल्ज़ाम पिया हणनि। त जेकॾहिं इहा ॻाल्हि तव्हां सम्झो था त सिंधू दरिया मां कैनाल करणु ग़लति आहे, त वफ़ाक़ी हुकूमत खां अलॻि थियण जो ऐलान छो था कनि? डेडलाइन ॾियनि न, डेडलाइन ॾियनि त मई ताईं, जून ताईं, अप्रैल ताईं। जेकॾहिं शहबाज शरीफ़ वापसि नथो वठे त असां हीअं कंदासीं, सदर ज़रदारी ऑर्डिनेंस वापसि छो नथो वठे? उन लेकिन करे हाणे जेकॾहिं रिसेंटली क़ौमी असेंबली में ख़िताब हुयो शायदि उन में बि सदर आसिफ अली ज़रदारी कैनालनि जे हक़ में ॻाल्हि कई हुई। सो तव्हांखे लॻे थो त हाणे हू मुंहिंजे ख़्याल में तव्हां जी फेवर में या तव्हां जेके बि क़ौम परस्त पार्टियूं आहिनि या जेके बि सिंध जे माण्हू आहिनि उन्हनि जे फेवर में ॻाल्हाइणु शुरू कयो आहे उन्हनि? बिल्कुलु बिल्कुलु असांजी जिदोजहद कामयाबु थिए पई। जीअं मूं पहिरीं बि चयो त कालाबाग डैम जे ख़िलाफ़ सिंध जे अंदरि जेका तमामु वॾी मुहिम हुई उहा सिंध क़ौम परस्तनि हलाई। जी पलियो साहब हुन में, जीअं सिंध स्कूल ऑफ थाट जा दोस्त हुआ, असांजे तरक़ी पसंद रोशन ख़्याल सियासी धुरियूं हुयूं, असांजो सॼो सिंध जो अवाम उन में शामिलु थी वियो। ऐं बेनज़ीर में इहा ख़ुशूसियत हुई त इक़्तिदार सां चिंबड़ियल न हुई। शायदि हिननि खे 17 साल थी विया आहिनि, ही चुभिड़ा पिया आहिनि, दरिया बि खपाइण लाइ तयारु आहिनि, कैनाल कढण लाइ तयारु आहिनि, रिश्वत जी बाज़ार गरम कयूं वेठा आहिनि, पैसो हिननि खे प्यारो, ऐं हिननि खां सियासत विसरी वई आहे।
उहो जेको बेनज़ीर जो या पीपल्स पार्टी जो थोरो घणो सो ॻाल्हि सही, थोरो घणो जेको किरदारु हो मार्शल आर्ट जे ख़िलाफ़ ऐं हिकिड़ो सेक्युलर या प्रोग्रेस या लिबरल सोच हुई, उहा किथे आहे? उहा त नज़र ई नथी अचे। हिकु त इक़्तिदार परस्त आहिनि, पेट परस्त आहिनि ऐं पंहिंजो पाण खे ख़ुशि करण जे लाइ सभु कुझु कनि पिया ऐं सदारती महल में वेही साज़िशुनि जो हिसो थियनि था। आवाम लाइ हिननि खे रुजू करिणो आहे, आई वॾी पैसनि ते वोट ख़रीद कनि या मथे मैन्योरिंग करे आलमी क़ुवतुनि सां गॾिजी या पिंडी या इस्लामाबाद सां गॾिजी पैसा ख़र्च करे ऐं MP MNA जूं सीटूं ख़रीद करे हुकूमतूं वठनि, पर हिननि जी इज़त आवाम में हाणे रही कान्हे। उन जे करे ज़रूरी आहे त आवाम जे गज़ब खां डिॼनि, वापसि अचनि ऐं दरिया बचाइनि ऐं कैनालनि जे ख़िलाफ़ सिंध जे आवाम जे आवाज़ खे इज़त ॾियनि ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां कतई लातालगी जो इज़हार कनि। सदर जे सही सां ऑर्डिनेंस जीअं निकितो आहे उहो ऑर्डिनेंस वापसि वठनि त पोइ सिंध जी दानिश ऐं सिंध जी सियासत ऐं सिंध जी जदोजहद, सिंध जूं क़ौम परस्त तरक़ी पसंद ऐं जेके बि असांजूं सियासत में शामिलु घुरियूं आहिनि इन ॻाल्हि ते ज़रूरु गौर कंदियूं। सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत ते प्रेशर ॾियण जी ज़रूरत आहे, कमु करण जी ज़रूरत आहे ऐं मां सम्झां थो त सिंध जे ऐं पाकिस्तान जे रोशन मुस्तक़बिल लाइ ज़रूरी आहे त हीउ जेको असांजो 62 सैकड़ो नौजवान नस्ल आहे उनखे बुनियादी सहूलियतूं ॾियूं ऐं उन्हनि बुनियादी सहूलियतुनि में तालीमी इदारनि जे अंदरि जेका खोट आहे ट्रांसपोर्ट जी, स्कॉलरशिप जी, माहौल जी ऐं उन्हनि खे ॼाण बि कोन था ॾियूं, अहिड़ा इदारा बि कोन ठाहे सघिया आहिनि या जेके आहिनि त उते बि सिफारिश थी हले। त इन क़िस्म जूं जेके ज़रूरतूं आहिनि शागिर्दनि जूं उहे पूरियूं कजनि, नौजवान नस्ल खे जदीद टेक्नोलॉजी सां जोड़ियो वञे ऐं सॼी दुनिया में जेके स्कॉलरशिप्स अचनि थियूं ऐं पाकिस्तान जी गवर्नमेंट बि जेका हेक जे तरफ़ां ऐं ॿियनि इदारनि जे तरफ़ां जेके स्कॉलरशिप घटायूं आहिनि उहे वधाइणु खपनि ऐं यूनिवर्सिटियुनि जी बजट बि वधाइणु खपे। जेकर इन तरह सां असां इफ़र्ट वठण में कामयाबु वियासीं त सिंध ऐं पाकिस्तान जे अंदरि जेको टैलेंट आहे उहो दुनिया सां मुक़ाबिलो कंदो। हींअर रुगो सिंध ऐं पंजाब जे मुक़ाबले जी ॻाल्हि न आहे, पर दुनिया सां ग्लोबल विलेज जे करे हाणे मुक़ाबिलो दुनिया सां आहे ऐं सॼी दुनिया सां जुड़ण जी ज़रूरत आहे ऐं उहो सभ खां वधीक वॾो सोर्स आहे टेक्नोलॉजी। सिंध जे नए नस्ल खे जदीद टेक्नोलॉजी ज़रिए दुनिया जे इल्म, अकुल, ॼाण ऐं साइंस सां जोड़ण जे लाइ ज़रूरी आहे त उहे सहूलियत करणु खपनि ऐं हुकूमतुनि खे इन ते ज़रूरु गौर करणु खपे। जी तव्हांजी ॻाल्हि सही आहे। अगरि जे असांजे शहरनि में असांजे ॻोठनि में असां एजुकेशन न ॾींदासीं त पोइ असांजा मुल्क ऐं असांजा शहर कीअं तरक़ी कंदा। सो जेके बि सियासतदान आहिनि उन्हनि सभिनि खे खपे त सिंध में जेतिरो थी सघे एजुकेशन प्रोवाइड कई वञे या जेके स्कूल आहिनि जेके उते उस्ताद आहिनि उहे उस्तादनि जो फ़र्ज़ु आहे त हू वञनि ॿार खे इल्मु ॾियनि त जीअं उहे ई ॿार सुभाणे खां पोइ साइंसदान थींदा, डॉक्टर थींदा ऐं कुझु न कुझु पंहिंजे शहर ऐं पंहिंजे वतन लाइ कंदा। जॾहिं तव्हां स्कूल वेंदा हुआ, तव्हां एजुकेशन हासिलु कंदा हुआ त उन ज़माने में मां ॾिठो आहे त एजुकेशन सही मिली वेंदी। असांजा जेके बि बुज़ुर्ग आहिनि उहे माशाल्लाह सुठी पोस्टुनि ते हूंदा, ओॾी महिल एजुकेशन सही। पोइ तव्हांखे छा थो लॻे त कहिड़े दौर खां वठी ऐं एजुकेशन में थोरो फॉल बैक थियो आहे जो असांजा जेके यंग नस्ल आहिनि उन्हनि खे सही एजुकेशन नथी ॾिनी वञे? मुंहिंजे ख़्याल में तालीम जी तबाही जो अयूब खान जे ज़माने खां वठी हुई, पर सभ खां वॾी तबाही ज़ियाउल हक़ जे ॾींहंनि में आई। जीअं ई 1977 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो थियो ऐं ज़ियाउल हक़ आयो त ज़ियाउल हक़ जे अचण सां पाकिस्तान में ख़ुसूसन सिंध जी तालीम तबाह कई वई ऐं तव्हां यादि हूंदो त 40 साल गुज़री विया आहिनि पर अञा ताईं शागिर्द यूनियन त पाबंदी न हटाई अथनि ऐं तालीमी इदारनि जे अंदरि शागिर्दनि जे लाइ के फैसिलिटीज़ सहूलियतूं न आहिनि। उहो ज़िया वारो कानून अञा ताईं हले थो। विच में बेनज़ीर साहब आई, नवाज़ शरीफ़ आयो, मुशरफ आयो या ही जेके PTI जी हुकूमत आई, हाणे पीपल्स पार्टी हुकूमत खां पोइ नून लीग वेठी आहे। मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान में ज़िया जे ॾींहंनि खां पोइ जेके बि सियासी हुकूमतूं आयूं आहिनि उन्हनि तालीमी सुधारे ते को ध्यानु न ॾिनो आहे ऐं उहे सभु ॾोही भले फ़ौजी हुकूमतूं हुजनि या जमहूरी हुकूमतूं हुजनि, पर पाकिस्तान जे अंदरि तालीम ते वधीक ध्यानु ॾिजे, उन्हनि खे सुधारिजे, उनखे बहितर कजे, सुठा डॉक्टर, इंजीनियर इहे माहिर पैदा कजनि, उन ते कमु न थियो आहे। छो त हिन मां सम्झां थो त हिन वक़्तु पाकिस्तान जा सभिनी क़ौमुनि खे ऐं सिंधी क़ौम खे माहिर ई बचाए सघनि था।
अॻे जीअं चयो वेंदो त हर फल मोल आहे, हिन माण्हू खे सभु कुझु अचे थो, हाणे उहो दौरु न रहियो आहे। हिन वक़्तु फिज़िक्स जा, केमिस्ट्री जा, मैथ जा, साइंस जा, इंग्लिश जा एक्सपर्ट खपनि, माहिर खपनि। जेको बि स्टूडेंट जंहिं बि शोबे में दाख़िला वठे थो उहो उन शोबे जो माहिर थी निकिरे। सवे हज़ारे ॿार असांखे माहिर खपंदा जेके क़ौम जी नए सिर तामीर ऐं ताबीर करे सघनि, ख़्वाब पूरा करे सघनि, हिन क़ौम खे अॾे सघनि ऐं नवां ख़्याल आणे सघनि। सिंध में भला अहिड़ा ॿार छो था पैदा थियनि जेके साइंसदान हुजनि? भला आइंस्टाइन अकेलो जंहिं बल्ब ईजाद कयो, गैलीलियो चयो त दुनिया फिरे थी, पर हाणे दुनिया जिते वञी पहुती आहे, सॼी दुनिया में कमु थिए पियो। पर सिंध ऐं पाकिस्तान में अञा अहिड़ो को इंजीनियर पैदा न थियो आहे जेको अहिड़ो मॉडल तयारु करे त असांजी सिविलाइज़ेशन जीअं शहर आहिनि त हुनजो मॉडर्न शहर कीअं थियनि, या असांजी जेका हीअ लोकल गवर्नमेंट जो निज़ाम तबाह आहे त उहो कीअं बहितर थी सघे थो। त इन क़िस्म जूं असांखे माहिरनि जी ज़रूरत आहे ऐं उन जे लाइ कमु करणु खपे। हीउ जेको जुगाड़ी सिस्टम आहे, कापी करे पास थियो, पैसनि ते नौकरियूं वठो, सिफारिश ते नौकरियूं वठो, इन क़िस्म जो सिस्टम हाणे मुदे ख़ारिज थी वियो आहे। सिंध ऐं पाकिस्तान जो मुआशिरो हिकिड़ो मुअल ढूंढ आहे, मुअल जानवर वांगुरु आहे, धप करे वियो आहे, जंहिंखे ॻिझूं खाइनि ऐं पचीनि थियूं। हिते इंसानी ज़िंदगी न आहे, हिते सुकून न आहे, हिते आबहवा ख़राबु आहे, बदबू आहे ऐं समाज जे अंदरि को बि अहिड़ो पर्त इदारो न आहे जेको इन बेहयाई ऐं रिश्वतखोरी खां बचियल हुजे। उन करे नए सिर तामीर ऐं ताबीर जे लाइ नौजवान नस्ल खे मौक़िया फराहम कया वञनि। ही जेके 70 साल 80 साल जा पोड़ा ज़बरदस्ती चुंबड़िया पिया आहिनि, रिटायर थियनि था त बि वरी उन्हनि इदारनि में लॻाए उन्हनि खे कॉन्ट्रैक्ट ते खणी वरी उन्हनि इदारनि में रखनि था, छो त उहे कंहिं न कंहिं सिफारिश जे थ्रू अचनि था। कंहिंजा पुट पोटा भाटिया सोट मासात हिकिड़ो फैमिली नानी वेड़ो ठाही वेठा आहिनि। पाकिस्तान जे अपर क्लास जा माण्हू, इस्टेब्लिशमेंट जा माण्हू, ब्यूरोक्रेसी, करप्ट ब्यूरोक्रेसी जा माण्हू जेके पंहिंजी उन्हनि जी दुनिया ॾेलर जी दुनिया जीअं खूह आहे तीअं उहे हिन मुल्क ते क़ाबिज़ लॻा पिया आहिनि। नौजवान नस्लुनि खे, नए नस्ल खे जेके 62 सैकड़ो आहिनि उन्हनि खे मौक़ियो ई नथा ॾियनि त हू अची का तामीर कनि ऐं हिन मुल्क खे अॾे न ठाहिनि। उन लाइ ज़रूरी आहे त जेका असांजे ज़माने में 60 में या 70 में या 80 जे ॾहाके में जेका पढ़ाई हुई उहा कंहिं क़दुरु बहितर त हुई, पर अॼु त दुनिया तेज़ थी वई आहे। हाणे त दुनिया खे ॾिसण जे लाइ या अॻिते वधण लाइ जदीद एजुकेशन अची वई आहे न, जदीद टेक्नोलॉजी जो ज़मानो आहे। उन ते ई जेकॾहिं तइलीमी इदारनि जे अंदरि पढ़ाई उन ते क्लास न थियनि या फैसिलिटीज़ न हुजनि, लाइब्रेरियूं डिजिटल न हुजनि, दुनिया सां कीअं गॾिजी वेही ऑनलाइन तालीमूं हासिलु कजनि, उहे त असां सिस्टम आणी कोन था। हीअ त बजट मथां मथां खाई ऐं विराए था छॾनि। उन करे ज़रूरी आहे त माज़ी जे सुठनि उस्तादनि जे करे कुझु न कुझु पाकिस्तान ऐं सिंध जे अंदरि तामीर थी, पर हिन वक़्तु वधीक ज़रूरत आहे सुठनि उस्तादनि जी ऐं माहिर उस्तादनि जी, ऐं जेके ई क़ौम जी तामीर कंदा ऐं पढ़ंदड़ शागिर्दनि खे सभु फैसिलिटीज़ ऐं सहूलियत वठी ॾियनि। इन जे लाइ असांखे माहौल ठाहिणो पवंदो त इहे गंदो मुआशिरो ख़तमु थिए ऐं को आवाम दोस्त, जमहूरियत दोस्त ऐं इंसान दोस्त माहौल जुड़े त जीअं ही असां दुनिया सां कुलो कुलो में मिलाए पंहिंजी क़ौम जी तामीर करे सघूं। सर, तव्हां हाणे सुठनि उस्तादनि जी ॻाल्हि कई पंहिंजे ज़माने में, सो तव्हां ॿुधाइणु चाहींदो त तव्हांजो पसंदीदा उस्तादु केरु हुयो? मुंहिंजे ॻोठ में असांजे पुराणे ज़माने में इहो हूंदो त हिकिड़ो ई उस्तादु ॻोठ में हूंदो जेको पहिरें खां 5 दर्जे ताईं पढ़ाईंदो हो। जी। मुंहिंजो तमामु सुठो उस्तादु अली गौहर वैस, असांजो ॻोठ निहाल तुनियूं ताल के वारे में आहे। अॻूणो लाड़काणो ज़िलो, हाणे कंबर ज़िलो। त निहाल तुने में उन हिकिड़े छपरे वारे स्कूल में पढ़ियासीं। हिकिड़ो ई उस्तादु साईं अली गौहर, अलाह ताला उनखे जन्नत नसीब करे, तमामु बहितरीनु उस्तादु हो। सिंधी अखर भला हूंदा, मैथ्स जो माहिर हो, ऐं छो त उन वक़्तु सिंधी ऐं मैथ्स ऐं इहे सब्जेक्ट हुआ। असां 6हीं जमायत में जॾहिं वारे हाई स्कूल में 6हीं जमायत में अची ABC सिखीसीं। उन करे उहे जेको हिकिड़ो ई उस्तादु हूंदो जेको असांजे ॻोठ में पढ़ंदड़ 100 खां वधीक ॿारनि सभिनी खे पहिरें, ॿिए, टें, चौथे, पंजे जे शागिर्दनि सां मथो मारी कंदो, मथे में सूर पवंदो, कॾहिं चांहि पीअंदो, कॾहिं नासब ॾींदो। ॾाढो बहितरीनु उस्तादु हो, सम्झ भरियो हो, जज़्बाती हूंदो। को बि कॾहिं जेकॾहिं कंहिं शागिर्द खे सज़ा ॾींदो या मार कंदो त वरी उनखां माफ़ी बि वठंदो, उनखे प्यार सां वरी सम्झाईंदो हो। त
त सुठा उस्ताद बि हुआ। प्राइमरी में मुंहिंजो उस्ताद साईं अलीगौर वैंस रहियो, जंहिं सुठो पढ़ायो। वारे में सभ खां वधीक जंहिं मूंखे मुतासिर कयो ऐं वारे जे अलाए कंहिंजे माण्हुनि ते जंहिंजा लख थोरा आहिनि, उहो असांजे हाई स्कूल जो हेड मास्टर हो साईं अब्दुल मलक चांडियो साहब। तमामु प्यारो इंसान हो, जंहिं हाई स्कूल में तमामु सभ खां सुठी कोशिश इहा कई जेको सुठो बाग़ ठाहियो। असांजे हाई स्कूल में मुख़्तलिफ़ वण हूंदा, ॼमूं जा वण हूंदा, अंब जा वण हूंदा हुआ ऐं तमामु घणा गुल पोखिया हुन, निम जा वण हूंदा। मूंखे यादि आहे त हिकिड़े ॾींहुं असां पंहिंजे स्कूल में पंहिंजे ॻोठ खां ईंदा हुआसीं, 8 किलोमीटर पंधु करे असांजे निहालतुनियूं भुकेजा खां थी अची कंडे ते पहुचंदा हुआसीं। उतां बस में चढ़ी हाई स्कूल में पहुचंदा हुआसीं। त जॾहिं हाई स्कूल में हिकु दफ़ो असेंबली खां पोइ पहुतासीं त साईं अब्दुल मलक पंहिंजी ऑफिस में कंहिं कम सां वियासीं त उते हू इलाही परेशान हो, अखियुनि में ॻोढ़ा हुजनि। अच्छा। त मूं साईं खां पुछियो, साईं ख़ैर त आहे, छा थियो आहे? चई अॼु हिकिड़ो ॿाहिरि माना शहर जो माण्हू मुंहिंजे स्कूल में आयो आहे ऐं निम जे वण मां ॾंदड़ पटियो अथसि। अच्छा। इहो ॾंदड़ न आहे, इहा हुन मुंहिंजी ॿांह वढे छॾी आहे। अच्छा। ॾिसो हुन उस्ताद जो वणनि सां प्यार, उन हेड मास्टर जो पंहिंजे पोखियल उन वण सां प्यार, उन सां मुहबत, मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा अची विया। हाणे उन खां पोइ छा थियो आहे त उन्हनि असांजे स्कूल मां वण वढिजी विया। असां जंहिं पंहिंजे ॻोठ निहालतुनी खां वारे ईंदा हुआसीं त उहो जेको 12 किलोमीटर शाख पुना शाख जेका आहे उन सां ईंदा हुआसीं, त तव्हांखे ॿुधायां त हैरत थींदी। उन शाख सां निम जा, टाली जा, पिपर जा एॾा वॾा वण हूंदा जो उन शाख जे कप सां वारे तां ईंदे असांखे सिज नज़र न ईंदो। उहे सभु वण वढिजी विया। ईअं माहौलियात तबाह कई वई, ईअं स्कूल तबाह कया विया। पर साईं अब्दुल मलक चांडियो हिकिड़ो बहितरीन उस्ताद हो, बहितरीन हेड मास्टर हो। उन जे करे असांजा सभई ॿार पढ़ी सघिया ऐं सुठो माहौल मिलियो। सुठा वण ऐं सुठे माहौल ऐं सुठे उस्ताद जे करे असां पढ़ी सघियासीं, अॻिते वधी सघियासीं। सुठा उस्ताद बि आहिनि, सुठा प्रोफेसर बि आहिनि, सुठा जी। लेक्चरर बि आहिनि, जी बिल्कुलु। सुठा प्राइमरी जा उस्ताद बि आहिनि। उन्हनि उस्तादनि जे करे ई असांजा स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियूं बचियल आहिनि। उन्हनि जी जो तादाद वधाइणो आहे ऐं वधाइणो आहे। जेका जी हा तादाद उन्हनि सुठनि उस्तादनि जो तादाद वधाइजे ऐं जेके सुठा उस्ताद आहिनि उन्हनि जी तारीफ़ कजे, उन्हनि सां ॾींहं मल्हाइजनि, उन्हनि खे इनाम ॾिजनि बिल्कुलु। ऐं उन्हनि खे शील्डूं ॾिजनि, उन्हनि जे ते कालम लिखजनि। ऐं इहो कमु थिए पियो, सिंध जे अंदरि इहो कमु थिए पियो। हाणे उन्हनि सुठनि उस्तादनि जे लाइ तमामु घणा ॾींहं मल्हाइजनि पिया, उन्हनि जी इज़त में इज़ाफ़ो बि थियो आहे। पर सियासत जी जेका तालीमी इदारनि जे अंदरि सियासी मुदाख़लत रोकिजे ऐं गवर्नमेंट जा वज़ीर ऐं हुकूमतूं जेकॾहिं उहे सुधरी पवनि त अञा असां अॻिते वधी सघूं था। पंहिंजे तौर ते समाज ऐं सोसाइटी जे अंदरि ॻोठनि शहरनि में हाणे इहो शऊर अची वियो आहे जो माण्हू पंहिंजे स्कूलनि जी मालिकी कनि था, पंहिंजे उस्तादनि सां कुलो कुल में मिलाए बीहनि था ऐं सुठनि शागिर्दनि जी मदद थिए थी। पर उहो अञा तादाद थोरो आहे। हूअं बि सिंधी समाज जे अंदरि जेको समाजी शऊर आहे उन्हनि जी खोट आहे। मिसाल तौर सत्तार ईदी साहब या डॉक्टर अदीब रिज़वी या हिंदुस्तान ऐं पाकिस्तान या टंठियो हिंदुस्तान गॾियल हो उन ज़माने में बि। ऐं मां सम्झां थो त हीअ जेके नूर मोहम्मद हाई स्कूल ठहियो, ख्वाजा साहब नवाब शाह में स्कूल क़ाइमु कया, या शिकारपुर में अस्पताल ठही, NJV स्कूल ठहिया, अहिड़ो जेको समाजी शऊर हो जिन माण्हुनि में उहे माण्हू थोरा ई आहिनि। सत्तार ईदी साहब आहे, डॉक्टर अदीब रिज़वी साहब आहे ऐं अहिड़ा थोरा माण्हू आहे जिन स्कूल अस्पतालूं क़ाइमु कयूं ऐं ख़ैराती कमु कया ऐं माण्हुनि जी भलाई जे लाइ सोचियो। हिन वक़्तु पैसो बि आहे, शॉर्टकट सां ई सही कहिड़े बि तरीक़े सां माण्हू वटि पैसो आयो आहे, पर उहे माण्हुनि ते ख़र्चु करणु, ग़रीबनि ते ख़र्चु करणु, फलाही कमु करण जे हवाले सां सुस्तु आहिनि। उन्हनि जो को अहिड़ो रफ़्तार नथी नज़र अचे ऐं माण्हुनि जो इन पासे ख़्यालु घटि आहे। आयाशियुनि ते ख़्यालु आहे ऐं पैसो लुटाइण जो ख़्यालु आहे, फार्म हाउस ठाहिण जा ऐं बंगला ठाहिण, वॾियूं गाॾियूं रखण जो ख़्यालु आहे। पर समाज खे कीअं बदिलाइजे या समाज जे अंदरि जेके गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी घारींदड़ आहिनि उन्हनि माण्हुनि जी ज़िंदगी कीअं बहितर कजे, उन ते कमु नथो थिए, जंहिंजे करे समाज में वधीक नफ़रत, क्रोध ऐं झेड़ा ऐं खूनरेज़ियूं आहिनि। उन करे समाज खे उथारे बीहारण लाइ ज़रूरी आहे त जेके समाजी शऊर रखंदड़ माण्हू आहिनि से इन्वेस्टमेंट कनि ऐं माण्हुनि जी भलाई जे कमनि जे लाइ
पंहिंजो ख़ैर ख़ैरातुनि सां गॾोगॾु कहिड़ा इदारा जोड़नि जिथे माण्हुनि खे स्कॉलरशिप मिली सघे, ॿार पढ़ाए सघनि या ग़रीब माण्हुनि जो इलाजु थी सघे। सो इन जो ज़रूरु ख़्यालु करणु खपे ऐं इन जे लाइ समाज ऐं सोसाइटी अंदरि अवेयरनेस ॾिए ऐं उन ते माण्हू इहो शऊर ॾियण जी त जंहिं वटि पैसा आहिनि उहो भला पंहिंजे पीउ जे नाले सां पंहिंजे इलाइक़े जे स्कूल खे ओन करे उते जे ग़रीब ॿारनि जी खे कपिड़ा वठी ॾे, ग़रीब ॿारनि खे किताब वठी ॾे, या जंहिं स्कूल में फर्नीचर न आहे त उन्हनि खे फर्नीचर वठी ॾे। वॾियूं बिल्डिंगूं ठाराइनि था, वॾियूं गाॾियूं वठनि था, फार्म हाउस ठाहिनि था, या वॾियूं शहरनि जे ॿाहिरां वॾियूं गेटूं ठाराइनि था, उन सां तरक़ी न थींदी। स्कूलनि कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि जी मालिकी कजे, उन्हनि ते ख़र्च कजे, आयाश परस्ती मां निकिरो। इज़त जो इन में न आहे त वॾियुनि गाॾियुनि में अची लहंदो त तव्हांखे इज़त मिलंदी, पर सुठा कम कंदो तव्हांखे वधीक इज़त मिलंदी। ऐं इन जे करे ज़रूरी आहे त पंहिंजे तालीमी इदारनि जी मालिकी कजे ऐं उते जेका खोट आहे उन्हनि जी पूरी कजे ऐं ॿारनि खे जदीद दुनिया जी टेक्नोलॉजी सां जोड़ण जे लाइ कंप्यूटर वठी ॾिजनि ऐं कंप्यूटर लैब ते ज़ोर ॾिजे, साइंस जी लैब ते उनजी ते ज़ोर ॾिजे त जीअं असां नए नसुल खे तयारु करे सघूं ऐं सुठनि उस्तादनि ऐं सुठनि प्रोफेसरनि ऐं सुठनि शागिर्दनि सां गॾिजी सिंध जे समाज जे अंदरि जेके सुठा इंसान आहिनि इन क़िस्म जे कम में सहकार साथ ॾियनि था, उन्हनि जूं सोसाइटियूं जोड़े अॻिते वधणु खपे। हा बिल्कुलु, तमामु बहितरीनु ॻाल्हि चई आहे। ऐं इन में जेको आहे सो असांजे नौजवाननि जो बि फ़र्ज़ु आहे त हू अॻिते अचनि, पाण उस्ताद थियनि, ऐं पाण अगरि जंहिंखे तालीम आहे त उहे या जंहिंखे जेको तालीम नथो हासिलु करे सघे उन्हनि खे पढ़ाइनि। सो असांजा नौजवान अॻिते ईंदा त इनशाला असांजो मुल्क तरक़ी कंदो। सो तव्हां नौजवाननि लाइ को मैसेज ॾियणु चाहियो था तव्हां? छो त मां काफ़ी ॾिसंदो आहियां तव्हांजी पार्टी में नौजवान बि तव्हां सां गॾु हूंदा आहिनि, ऐं जीअं अॼुकल्ह सिंध में बि नौजवान जेके वकील हुजनि, डॉक्टर हुजनि, कहिड़ी बि फील्ड में हुजे, उहे बि अॻिते निकितल आहिनि पाणी जे लाइ। सो अगरि तव्हां नौजवाननि लाइ कोई मैसेज ॾियणु चाहियो त? मां सुञाणो त नौजवान असांजो मुस्तक़बिल आहिनि, फ्यूचर आहिनि ऐं उन्हनि खे असां तालीम याफ़्ता ॾिसणु चाहियूं था, किताबनि ऐं लाइब्रेरियुनि में ॾिसणु चाहियूं था, लेबॉर्ट्रियुनि में ॾिसणु चाहियूं था। सम्झा जेके 62 सैकड़ो नौजवान आहिनि, मां उन्हनि मां उमेद थो कयां त हू तालीम सां गॾु पंहिंजे क्लासरूम सां गॾु सियासी तरबियत ऐं तालीम सां जुड़ंदा ऐं तालीमी इदारनि में पढ़ंदे सियासत सिखंदा ऐं जॾहिं तालीमी इदारनि मां ॿाहिरि निकिरंदा त हू सियासत सां जुड़ंदा। सियासत जे ज़रिए ई पंहिंजा हक़ वठी सघजनि था, सियासी पार्टियुनि जे ज़रिए ई ज़ालिम मज़लूम जी जंग खटी सघे, ज़ालिम सां विढ़ी मज़लूम खे कामयाबु करे सघे थो। उन करे दुनिया जे अंदरि जेके इनकलाब आया आहिनि उन्हनि जो हर अवल दस्तो मज़दूर ऐं हारी आहिनि, पर उन जा सभ खां वधीक बाशर ॿाह शागिर्द रहियो आहे, नौजवान रहियो आहे। उन करे असां सिंध जा नौजवान खे अपील कंदासीं त हू पंहिंजी तालीम पूरी करे ऐं तालीम दौरान सियासत सिखनि ऐं तालीम पूरी करण खां पोइ जेका पंहिंजी पसंदि जी पार्टी अथनि उनखे ज्वाइन कनि ऐं सियासत जे ज़रिए समाजनि जे अंदरि तारुफ़ पैदा कनि ऐं जेको ही इक़्तिदार जेको जागीरदार वॾेरनि ऐं पेट परस्तनि वटि आहे उन खां खसे वठण जी तयारी कनि। सिंध जो मुस्तक़बिल सिंध जो नौजवान आहे जेको कामयाबु थींदो ऐं असां सम्झंदासीं, असां इन ते ख़ुशि थींदासीं त जेके असांजा ख़्वाब पूरा न थी सघिया आहिनि, आकाश अंसारी, शेख अयाज़, ज़ाहिद शेख, उस्ताद बुखारी, रशीद भट्टी, या असां इब्राहिम मुंशी, या जेके असांजा ॿिया हलीम बाग़ी, जुमंदर बदर, या असांजे क़ौम परस्त सियासतदान कामिर हैदर बख्श जतोई, रसूल बख्श पलीजे, GM सैद, जाम साकी, अरबाब खावर, इब्राहिम जो जेके ख़्वाब पूरा न थी सघिया आहिनि उहे, या उहे ॻाल्हियूं जेको सिंधु दरिया पंहिंजे मौजुनि ऐं मस्तनि सां वहंदे ॾिसूं, इहे सभु ख़्वाब असांजा जेके रहियल आहिनि उहे ईंदड़ नसुल, सिंध जो नसुल, नौजवान नसुल इनशाला उहे कामयाबू ॾिसंदो ऐं असांजो ईंदड़ मुस्तक़बिल सिंधु दरिया खे वहंदे ॾिसी, इल्म जा भंडार ॾिसी, यूनिवर्सिटियूं आबाद ॾिसी ख़ुशि थींदो ऐं इहे शयूं इनशाला असां बचाए नए नसुल खे शिफ्ट कंदासीं। माशाल्लाह, तमामु तव्हां बहितरीनु ॻाल्हि कई आहे। सो उमेद आहे त असांजा जेके नौजवान आहिनि उहे तव्हांजी ॻाल्हियुनि मां सिखंदा। ऐं अगरि कंहिं बि नौजवान खे गाइडेंस खपे, तव्हां सां मां अक्सर नौजवान ॾिसंदो आहियां त हू तव्हां सां ज़रूरु राब्तो कंदा। सो अगरि नौजवान असांजा हिमत कंदा, नौजवान असांजा अॻिते ईंदा त असांजो मुल्क, असांजो सूबो, असांजी सिंध तरक़ी कंदी। सो वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो असांखे क़ीमती टाइम ॾिनो आहे। असां एप्रिशिएट कयूं था। माशाल्लाह, तव्हां तमामु बहितरीनु ॻाल्हियूं कयूं ऐं इनशाला जेको आहे सो तव्हां सां वरी वराए जल्द मुलाक़ात थींदी। छो त तव्हां नॉलेज जो, इल्म जो समुंड आहियो। तव्हां मां जेतिरो बि असां सिखूं, जेतिरो बि हासिलु कयूं, उहो घटि आहे। समर वसीम, तव्हांजी महिरबानी। मां को दानश्वर न आहियां, सियासी कारकुन आहियां ऐं कारकुनी रहणु चाहियां थो।
सिंध जे कारकुन, सिंध जे अंदरि जेका सियासी कारकुननि मार बि खाधी आहे, क़ुर्बानियूं बि ॾिनियूं आहिनि, जी उन्हनि जो मटसानी केरु कोन्हे। असां सियासी कारकुन सिंध जा अदना कारकुन थी जदोजहद कंदासीं ऐं नौजवान नस्ल सां गॾु बीहंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, सदा ख़ुशि हुजो।